कराची में IBA टेस्ट पास कंदड़ उस्तादन पारां ऑफर ऑर्डर जारी न थियण खिलाफ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। कराची प्रेस क्लब ॿाहिरां अमीर अली चांडियो, मुख्तियार रिंद, लियाकत मीरानी ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में ऑफर ऑर्डर जारी न थियण खिलाफ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते अॻवाणनि अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त IBA मां 50% मार्कूं खणंदड़ 3500 उस्तादनि खे ऑफर ऑर्डर जारी न कया विया आहिनि, जेका सरासर ज्यादती आहे। असां जेके GST पास कैंडिडेट आहियूं, कुझु गवर्नमेंट जी ग़लति थोड़ी पॉलिसी जे करे पहिरियां जेको असां NTS पास कई त उन में छा कयूं जो 20% छोकिरियुनि खे बि ॾिनो, वरी तालके जेको UC वाइज पॉलिसी ॾिनो, किथे 60 वारा थिया, किथे 90+ वारा कोन थिया। वरी ही IBA थ्रू जेका हिन टेस्ट ॾिनी, टेस्ट एॾी त टफ हुई, तमामु घटि कैंडिडेट पास थिया त गवर्नमेंट मजबूर थी कट ऑफ 50 कयूं। त वरी बि तालके वाइज अहिड़ी पॉलिसी ॾिनो जो किथे 50 वारा पास थी ऑर्डर मिलियो, किथे उन्हनि खे 70-80 वारनि खे न मिलियो। पहिरियां 2012 में IBA जा टेस्ट पास कया हुआ, तॾहिं बि हिन जी ग़लति पॉलिसीज़ जे करे असांखे नौकरियूं न मिलियूं। हींअर वरी वापसि खां असां 2018 में वरी असां टेस्ट जेके IBA वारनि जा उन में JEST ऐं ECT वारा असां सभिनी कैंडिडेट्स उन में अप्लाई कयोसीं, वेठासीं ऐं सुठनि मार्क्स में सभई ॼणा पास बि थिया आहियूं। तंहिंजे बावजूद बि अञा ताईं असीं रोडनि ते रुलूं था पिया, असांखे असांजो हक़ नाहे मिलियो। असां कहिड़ो ॾोह कयो आहे, सदाईं सां ईअं थो थिए। उस्तादनि जो वधीक चवण हो त सिंध जे स्कूलनि में 37,000 उस्तादनि जी खोट आहे, उन बावजूद असांखे ऑफर ऑर्डर नथा ॾिना वञनि। 37,000 जॻहियूं टीचर्स जूं ख़ाली आहिनि, जंहिंमां कुझु HST आहिनि, कुझु JEST बि हूंदा। JEST बि हाणे 37,000 वॾो अमाउंट आहे, ठीकु आहे। इन मां घटि में घटि 5-6 हज़ार त JESTs ऐं PSTs जूं हूंदियूं पोस्टियूं। त असां 3800 पास कैंडिडेट्स आहियूं, जंहिंखे 3 साल बि न थिया आहिनि, वॾो अरसो बि न थियो आहे। असांजो इहो मुतालबो आहे त सभिनी पास कैंडिडेट्स खे फौरन अपॉइंट कयो वञे। हिन महिल ताईं जेको आहे 37,000 वैकेंसियूं हिन महिल ताईं ख़ाली आहिनि ॿियूं बि। ऐं जेको साबिक़ वज़ीर तालीम जो सैयद सरदार शाह, उन इहो वाइदो कयो त जेके बि रहियल पास IBA कैंडिडेट्स आहिनि, असां सभिनी खे जेको आहे जॉब सां लॻाईंदासीं, सभिनी खे नौकरी ॾींदासीं। पर हीउ जेको हाणे वज़ीर आयो सईद गनी, उहो इन ॻाल्हि खे कोई बि जेको आहे कन न पियो ॾिए ऐं उहो कोई बि असांजे ॻाल्हि खे उनखे पाणी न पियो ॾिए सरदार शाह जे वाइदे खे। सो असांजो मुतालबो इहो ई आहे त महिरबानी करे असां जेके पास उम्मीदवार आहियूं, IBA पास 50 ऐं 50+ मथे जेके बि 50 खां पास ऐं मार्कूं खयूं आहिनि, असां सभिनी खे जेको आहे ऑफर ऑर्डर जारी करे अपॉइंट कयो वञे। गलत पॉलिसी है तालका वाइज, डिस्ट्रिक्ट वाइज पॉलिसी भी है। जो हमारे डिस्ट्रिक्ट के सीटें रहती है, हमें एडजस्ट करें, आप हमें एडजस्ट करें, डिस्ट्रिक्ट वाइज करें या सिंध लेवल पे करें। हम चाहेंगे काम करूँगा, मैं जामशोरों का हूँ, मैं नौशहरों में भी काम करूँगा। बेरोजगारी है, आपने कुछ नहीं दिया है। हम काम कर, पढ़े लिखे हैं, हमने तालीम इसलिए दिया कि हम जॉब करेंगे। IBA टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारनि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त ऑफर ऑर्डर जारी करे बेचैनी ख़त्म कई वञे। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।